इन करे पियूं आहिनि त इन्हनि जो हक़ आहे त FIR कटिजे। FIR में हिकिड़ो सगारो नालो अची वियो आहे, इन करे FIR नथी कटिजी सघे। ॿुड़ी नथा मरनि, शर्म न आहे इन्हनि खे, हया कोन्हे इन्हनि खे? छा मरणो न आहे सभिनी खे? त लाश हाईवे ते मौजूदु आहे ऐं उन जे बावजूदु जेको आहे FIR नथा कटीनि ऐं लाशनि जी बेहरमी ते करनि। पहिरीं हिन ज़िंदगी हिन जी ख़तमु कई हिकिड़ी ज़मीन जे टुकड़े जे ख़ातिर। मां सम्झां थो इहो हिकिड़ी अॻु में हूंदा नैब ज़दगान जो घर हूंदो सिंध असम्बली, हाणे इहो कातिलनि जो गढ़ थी वियो आहे। शीरीन जोखीअ जो मुड़ुसु नाज़िम जोखी जो कातिल सिंध असम्बली में वेठो आहे, फहमीदा सयाल जो कातिल सिंध असम्बली में वेठो आहे, उमर बाब जा कातिल सिंध असम्बली में वेठा आहिनि ऐं हाणे भंड बरादरी जे 5 शहीदनि हिकिड़े सूबेदार जो कातिल बि सिंध असम्बली में वेठो आहे। ऐं हींअर मां जस हुजे साईं ज़ैन शाह खे, सलाम हुजे बुरड़े साहिब खे, हिन जी पार्टी खे, ॿियनि कॉम्परसन जमातनि खे, मुंहिंजी पार्टी वारा साथी बि कल्ह खां वठी कीरियो साहिब, असांजा ॿिया साथी सभु हिते मौजूदु आहिनि, सिकंदर सभु दोस्त आहिनि असांजा, साईं डॉक्टर वहीद उनड़ साहिबु, मूंसां गॾु अली पल साहिबु जेको आहे असांजो ह्यूमन राइट्स कमीशन जो असांजो फेडरल गवर्नमेंट जो जेको आहे हिते फोकल पर्सन उहो बि गॾु आयो आहे, मूंसां गॾु असांजी पार्टी जा अॻुवान काफ़ी कराची खां आया आहिनि। असां सभु साईं सां यकजहती लाइ आया आहियूं, अफ़सोस करण आया आहियूं, पर इहो चवणु आहे त अकेलो न सम्झो। इनशाला हाणे मां गवर्नर सिंध सां बि ॻाल्हायो साईं खे, हेल्थ मिनिस्टर अली ज़ैदी साहिब बि ॻाल्हायो आहे, प्राइम मिनिस्टर साहिबु पाण वॾो कंसर्न आहे, मूंखे पाण हिते चयो आहे त वञो मूंखे हाल वाल ॾिजो सॼो, उन्हनि खे ॿुधाईंदासीं। मां सम्झां थो त इहे अची हिते फाथा आहिनि, इन्हनि वॾो ज़ुल्म करे छॾियो आहे, ठठे में बि इहो साॻियो ज़ुल्म कयो आहे, सॼो भेल करे छॾी आहे, जेको ज़मीन नथो ॾिए कंहिंखे क़तल, कंहिंते कुझु कंहिंते कुझु, त हिते अची नवाबशाह में अची फासी आहिनि। असां हिननि खे निकिरणु कोन ॾींदासीं। असां साईं ज़ैन सां, फंड बरादरी जा सभिनी सां, असांजी पार्टी गॾु आहे, रिंद साहिबु इनायत साहिबु हिते मौजूदु आहे, सभु असां बीठा आहियूं। मां सम्झां थो कहिड़ो ज़ुल्म आहे, सिंध वासी कॾहिं सुजाॻ थींदो तव्हां? हाणे तव्हांजी अॻु में इज़तूं आज़ादु कोन हुयूं। असांजी नियाणियूं, परवीन रिंद छा पई चवे, फरज़ाना जमाली छा पई चवे, परवीन रिंद इहो चयो न त असां ख़ुदकुशी न कंदा आहियूं, असांखे मारियो टंगे वेंदो आहे। ॿिए ॾींहुं DNA रिपोर्ट अची वई नौशीन शाह निमरता कुमारी जी। इहे सिंध जी नियाणियूं न आहिनि? नालो छा आहे? शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल कॉलेज, कमु कहिड़ा करायो था? शहीद राणी जो तव्हां, मां सम्झां थो त उनजे नाले सां न इंसाफ़ नथा कयो। पीपल्स मेडिकल कॉलेज, उते कहिड़ो ज़ुल्म था करायो तव्हां? हाणे इज़तूं महफ़ूज़ कोन हुयूं, असांजे थर जा ॿार महफ़ूज़ कोन हुया, हाणे असांजी ज़िंदगियूं महफ़ूज़ न आहे। इहे लॻे थो त इन्हनि खे जेके पीपल्स पार्टी में शमूलियत में लाइसेंस टू किल मिली चुको आहे, मारण जो लाइसेंस मिली चुको आहे, पर इहे न आहे। मां सम्झ खोड़ थी वई आहे। असां सम्झूं था त FIR अली असांखे कटिजणु घुरिजे। असां तहरीक इंसाफ़ तव्हां सां गॾु आहे साईं, असां मज़लूमनि सां गॾु आहियूं, को सियासत कोन्हे, को पॉलिटिक्स कोन्हे। साईं अॻिते हले, असां पोइते हलण लाइ तयारु आहियूं साईं। अली महमूद साहिबु, हीउ इंसान जेको ज़िंदा आहे उहो त बर्दाश्त कयो, पर 28 कलाक थिया आहिनि, हिकिड़ा मासूम ज़िंदगियूं जेके लाश जेके एम्बुलेंस में पिया आहिनि, उन्हनि जी सूरत हाल जी तव्हां बि सम्झी सघो था। जेकॾहिं FIR नथी कटिजे, जेके जवाबदार आहिनि, त आख़िर तव्हांजो पोइ लाहे अमल छा हूंदो? साईं ज़ैन शाह पंहिंजो लाहे अमल ॿुधायो आहे, तव्हां हुन सां गॾु आहियो, त ॿुधायो जेके लाश छा इहे एसि ताईं पिया हूंदा जेसि ताईं FIR न दर्ज थींदी, या इन्हनि खे को दफ़नाइण जो बंदोबस्तु कंदव तव्हां? साईं इहो फ़ैसिलो फैमिली जो आहे, साईं ज़ैन वारनि जो आहे। असां चयो आहे हिते तव्हां अॻुवाणी कयो, फैमिली जीअं चाहींदी असां गॾु हूंदासीं। असां हिते मुज़ाहिरो कंदा, असां कराची में कंदासीं। बाक़ी मां सम्झां थो हिते हाणे इन्हनि जी तबाही शुरू थी चुकी आहे। बिलावल ज़रदारी कहते हैं न, बिन खिले मुरझा गए, इहो कमु इन्हनि कयो आहे। लाज़मी ॻाल्हि केरु आहे ॿुधायो, या भुट्टो आयो आहे? जॾहिं खां इहो ज़रदारी भुट्टा थियण जी कोशिशि कनि पिया, तबाही उन ॾींहुं खां अची वई आहे। जॾहिं इहे जाली भुट्टा पैदा थिया, ओॾी महिल खां तबाही अचे पई। मां सम्झां थो त इन्हनि खोड़ थी वई, गंज थी वई, ऐं इहो ज़िम्मेवारी हिननि खे खणणी पवंदी। असां सम्झूं ज़ुल्म आहे। मां कराची खां सिधो हिते आयो आहे। इहे मज़लूम लाशा खणी रोड ते वेठा आहिनि। इन खां वधीक ज़ुल्म छा? लाश जी बेहरमती थिए पई, लाश जी बेहरमती थिए पई। ठीकु आहे, जेकॾहिं क़तल कंहिं न कयो आहे त निकिरी वेंदो न, कहिड़ो फांसी अची वेंदी? FIR त हक़ आहे, ऐं सभु चवनि था। ऐं अलीअ सां हिकिड़ो न निकिरो, तव्हां ॾिसजो, अलाह माफ़ करे, जेको ज़ुल्म कयो आहे ठठे में, नवाबशाह में, थर में, सांगड़ में, जेकी ज़मीन नज़र अचे थी, बाबा अचो हर वहाए छॾियो हिते। मां सम्झां थो लॻे थो त हाणे हिन जो इनशाला इहो केस इन्हनि जो शहीदनि जो खून रंग लाहींदो, ऐं इनशाला ज़रदारी राज सां छा असां छुटकारो हासिल कंदासीं। जी, तव्हां ॿुधियो हली मादल शेख साहिब जूं ॻाल्हियूं। हुन चयो त जेके लाश रखण जो जेको आहे उहो उनजी फैमिली जेको हुकुम कंदा असां कंदासीं, बाक़ी असांजो जेको धरणो आहे उहो जारी रहंदो। कैमरामैन तालिब सां गॾु अयाज़ ॾाहिरी, टाइम न्यूज़, नवाबशाह।
हाणे मां तव्हां सां मुखातिब थियण जे लाइ ह्यूमन राइट्स कमीशन जा जेके अॻुवान आहिनि साईं अली पल साहब सां तव्हां सां मुखातिब थिए। साईं अली पल साहब। ये जाए सबर एक इधर लगा हुआ है। हलीम आदिल शेख साहब ऐं साईं ज़ैन शाह साहब जंहिं ही इशू खयो ऐं अॼु पूरी सिंध ही भंडनि सां साईं ज़ैन शाह सां तव्हां सभिनी सां गॾु बीठी आहे। ही रुगो नवाब शाह जो इलाइक़ो न आहे, पूरी सिंध बीठी आहे ऐं रुगो भंड सोगवार न आहिनि। ऐं तव्हांखे दिलि सां इहा ॻाल्हि ॿुधायां थो, मोहतरमा जो रूह ज़रूरु सोगवार हूंदो। नवाब शाह में, लाड़काणे में, जिते जिते ज़ुल्म थिए पियो उते मोहतरमा जो रूह जेको आहे सो सोगवार हूंदो। इन सां गॾोगॾु आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़रदारी साहिब जी हिकिड़ी ख़्वाहिश अथव त हू पूरी सिंध जी ज़मीन फ़तेह करणु चाहे थो। हू ज़रदारी केटी ठाहिणु चाहे थो ऐं हू करे चुको आहे, माण्हू मारे चुको आहे, हाणे बाक़ी थर वधी बचियो आहे। मूं अॼु एजाज़ मंगी जो कालम पे पढ़ियो त ज़रदारी साहिब जी खुराक आहे 2 मानियूं ऐं दही जा 3 चमचा। एजाज़ मंगी साहिब जी इहा पॉइंट मूंखे ॾाढी लॻी त हेतिरी मिल्कियत ज़रदारी साहिब केॾां खणी वेंदो। ही सभु माण्हू जेके बेनज़ीर साहिबा जेके पार्टी में ॾिना अॼु को कोन बचियो आहे। अॼु हिननि जो जेकॾहिं आहे उम्मीद त हिकिड़े हंधि ग्राउंड ते साईं ज़ैन शाह बीठो आहे ऐं मथे हिननि जी नज़र इमरान ख़ान में आहे त हिन ज़रदारी मां असांजी जान छॾे। तव्हांजी FIR तव्हांजो कानूनी ऐं आइनी हक़ आहे। ऐं तव्हांखे यकीन थो ॾियारियां त इहो त हक़ तव्हांजो हिन कोर्ट में मौजूदु आहे ऐं जंहिंखे नॉमिनेट कंदो उन ते FIR कटबी, उनखे ज़मानत कराइणी पवंदी, न त उहो ॿधबो। केॾो बि कानून खां मथां माण्हू हुजे। ख़ुशि थियुसि, मूं रियाज़ चांडियो साहिब खे ॾिठो हिते, ऐं ख़ुशि थियुसि नियाज़ कालाणी साहिब खे ॾिठुमि, निसार कीरे वारा ॾिठुमि, अदी सिंधू खे ॾिठुमि। हींअर मूं ॿुधो आहे अदी उमेर बाप अचे पई ऐं हलीम शाह साहिब खे शाबस हुजे। सभिनी मसरूफ़ियतुनि जे बावजूदि हिकु काफ़िलो खणी हिते पहुतो आहे, हमेशह पहुचंदो आहे, अॼु पहुतो आहे। साईं ज़ैन शाह सॼी सिंध तव्हां सां बीठी आहे। तव्हांखे हिननि मज़लूमनि सां बीहणो आख़िरी ॾींहंनि ताईं असीं सभु गॾु बीठा आहियूं ऐं जेके बि हिननि जा हक़ आहिनि, हिननि जूं डिमांड्स आहिनि, उहे पूरी थींदियूं इंशाअल्लाह। We want Ali Hassan Zardari ko, Ali Hassan Zardari ko, Mohsen Zardari ko, Abid Zardari ko, Shahid al-Yakun sa. हाणे मां दावत खिताब जे लाइ सॾींदुसि जेके पाण सिंध असेंबली जा अपोज़िशन लीडर आहिनि साईं हलीम आदिल शेख साहिब खे हू तव्हां सां मुखातिब थिए। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर